साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे साईं? ख़ुशि आहियो? ॿियो ख़ैरु साईं? अल्लाह ठीकु जा ठाक? एहसान कुर्ब तव्हां ॿुधायो ख़ैर ख़ैरियत अलाह आहे? जो ख़ुशि राम, ॿियो आहियो? ख़ैरु ख़ुशि साईं। नालो आहे ॿियो प्रीत? ख़ैरु आहे साईं? तमामु तव्हांजो नालो साईं? तव्हांजा अब्दुल मजीद नालो आहे? पाण साईं? पाण इब्राहिम अच्छा, असुल किथां जा साईं? आहियूं असुल रुक जा अच्छा हुयासीं पहिरीं जेको बचपन खां वठी उते अच्छा पोइ क़िस्मत सखर आंदो आहे हिन वक़्तु सखर। अच्छा, हा छा कंदा हुयो साईं तव्हां जवानी में? उते साईं गुरबत ई मज़ूरी कंदा हले। अच्छा हा जत में मां त यतीम हो, मां त रुपए जी मज़ूरी बि न छॾींदो हुउमि। सही। मां स्टेशन सां तालुको खीर खणी वेंदा हुआसीं, पोइ स्टेशन ते खीर बि ॾींदा हुआसीं, जेका मज़ूरी लॻंदी उहा बि कंदा हुआसीं। असांखे थां में वांझंदा हुआसीं, सही मंझंदि में जेको मिलंदो हो सो खणी अची घर ॾींदा हुआसीं। सही। तव्हांजी उमिरि हिन वक़्तु घणी आहे साईं? असांजी उमिरि हिन वक़्तु साईं 97 आहे। 97 साल? हा अच्छा हा सही। माना अंग्रेज़नि जो दौरु हुयो? अंग्रेज़नि जो दौर हो, हिंदकार हो। अच्छा हा हिते पाकिस्तान ऐं हिंदुस्तान गॾिजी आज़ादी घुरी। अच्छा पोइ इन्हनि जी कांग्रेस ऐं मुस्लमान सभु गॾिजी पिया, पोइ आज़ादीअ जा ऐलान कयूं। पोइ इहे मजमा हा नारा हा, पोइ कहिड़ी हद ते पगा आज़ादीअ जा इज़हार थिया। 1947 में आज़ादी मिली, 47 में आज़ादी स्टेशन टुटी आहे 46 में। अच्छा भगत आहे 42 खां अॻे। सही। असां जेका बि भगत सां मुलाक़ात कई आहे किथे बि मजलिस में राईअ में राग में, त भगत सां असां हुयासीं बटन हंधि। 42 खां पहिरियों जी ॻाल्हि आहे भगत जे हिन दुनिया मां वञण जी, शहादत जी। ऐं 42 डेट खां पोइ इहा जेका बाज़ारि तव्हां ॾिसी पीर बदर वारी रुख वारी, इहा बाज़ारी तबाह थी वई, किरी पई सॼी कचा चढ़ा, सही। पाणी वठी पियो। मां तारुफ़ कराईंदो हलां तव्हांखे पंहिंजनि दोस्तनि जो। हा साईं। हीअ असांजो गौर सिंधी शाइर आहे, लेखक आहे, अदीब आहे, रुस्तम सां तालुक़ु आहे, उस्ताद बि आहे। हा ऐं साईं किचाणी हीअ जेको मुकेश आहे ॻाइणो आहे, फ़क़ीर आहे, बागड़जी सां हुनजो तालुक़ु आहे। होॾो परियों साईं तव्हांजो दोस्त जेको आहे सो महर तव्हांजो दोस्त आहे। ऐं साईं मोहम्मद यूनुस चनो आहे जेको आख़िर में वेठो आहे। हा साईं। इहो फ़क़ीर माण्हू आहे, दारोगो आहे, पंहिंजो गवर्नमेंट मुलाज़िम आहे। ऐं मां रहीमदाद राही जेको आहे सो मुंहिंजो नालो आहे। ऐं मां पाण उस्ताद बि रहियो आहियां ऐं शाइर बि आहियां। ऐं उनखां अलावा किताब बि मुंहिंजा 8-9 लिखियल आहिनि। पाण सूफ़ी ख़्याल जा माण्हू आहियूं, हक़ परस्त माण्हू आहियूं। ऐं जेको आहे सो मोहबत ऐं अमन जा मोहबत ऐं प्यारु अमन चाहींदड़ आहियूं। त जीअं माण्हुनि में पोइ इन हवाले सां जेको आहे सो शहीद भगत कंवरराम बि हिकिड़ो मोहबतुनि जो सफ़ीर रहियो आहे। हाणे उन जी शख़्सियत उन जी पहिरीं तारीख़ जेको आहे सो 80 वर्सी आहे। सो रुक स्टेशन ते ऐं असांखे ख़ुशनसीबी इहा आहे त तव्हां जहिड़ा माण्हू जेके आहिनि सो असां सां मिलिया आहिनि, इहा असांजी ख़ुशनसीबी आहे। हाणे तव्हां ॿुधायो त शहीद भगत कंवरराम खे तव्हां कीअं ॾिठव, कीअं महसूसु कयुव? साईं घणनि मिलनि ते ॾिठोसीं, बाक़ी स्टेशन ते जॾहिं हिन जी शहादत ॾिठी त उन वक़्त में असां पंहिंजे कम में रुधल वियासीं। जॾहिं आवाज़ु गोलीअ जो ॿुधोसीं त आयताल पइजी वियो, सभु भॻासीं। अखियुनि सां कंवर भगत खे बि ॾिठोसीं, उतां जातां चवनि पिया त हितां बि हमरा गोली हई आहे। उते गाॾी कहिड़े पासे खां? उतरे पासे खां। उतरे पासे खां? हा उतरे पासे खां। हाणे हूंदी अलाए न हूंदी, खजीअ जे पार में। अच्छा। पोइ उतां उहे ॾिठियूंसीं जायूं। वरी तव्हां ॾेखारींदव हली? हा 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 सही सही। भला कहिड़ी महल ई इहा साईं? महल ॾींहं जा सम्झ 11 थिया। अच्छा। हा ॾींहं जा? ॾींहं जा। अच्छा। पोइ भला त किथे चवनि था 5 बजे उतो हलियो आहे शाम जो। उहो मतिलबु लाड़काणे खां 5 बजे? लाड़काणे में सुबुह जो 5 बजे हलियो आहे।
इहा टिनि दादू जे लाइ चवनि पिया न दादू खां आयो आहे त सुबुह जो आयो आहे हाणे उहे चवनि पिया त वरी उहा ॻाल्हि त थी उन्हनि वारी लिखण वारी यादाश्त वारी हा असां ॾिठोसीं सॼो रिकॉर्ड ॾींहं जो सही राति न ही छो त जंग जूं टेशनियूं गोला बिजलियूं न हूं सही ख़बर अच्छा असांजे वक़्तु जेको आयो इहो हो त असां भॻियासीं उहा जाफ़री बि रही वई आहे इहो प्लेटफार्म बि पटिजी वियो आहे इंजन भॼी वियासीं ॾिठोसीं एकदम उहे भॼंदे माण्हू तव्हां ॾिठा साईं हा जी न उहे भॼंदा न ठाहे जेके हणी आहे असां हिन खे ॾिठोसीं पोइ उन्हनि खां पुछोसीं कंहिंखां पुछा कयो जेके बीठा मथां खून जे हा जेका भगत जे हा या पुलिस हुई या स्टेशन वारा हुया हा पुलिस बि त उन्हनि जे हिंदुनि जी न हुयो सभु जो हिंदुकार न हा हा कोई मुसलमान त सिपाही त महिल हुयो कोन या सिख या मराठा या हिंदू मुसलमान त कोई नौकिरी में हूंदो न मुसलमान त पंहिंजे परहत में हूंदो उन्हनि चयो त घणा ॼणा आहिनि घणनि ॼणनि जी साईं असां न वञी गोली हयूं हितां भॼियो हमरा हितां बीठो घणा ॼणा हमिलो त न हो हुयो लिकियलु हुते अच्छा पोइ विहारियल हो या पोयों आयो लही होॾो ॾिठे तारे बीठो त हितां वारो ॾींदो स्टेशन भला स्टेशन ते शहीद बीठो या मानी गाॾीअ में खाई रोटी थी हुन सां छो त हुनखे हा। वैष्णुनि जो हुनखे मिलंदो हो न साईं हा त उहो भाॼी सब्जी उनखे तीवण बि कोठींदा हुआ उहे खाई हथ पियो धोए हेठि लही आयो हथ न न मथे गाॾीअ ते ई बीठो गाॾीअ ते ई अंदरि गाॾीअ ते बीठो गाॾीअ जे दर में ई बीठो उतां ॾे पियो गाॾीअ जी दर में अच्छा दरी माण्हू जेका वेठल आहे जिते लहंदा आहिनि माण्हू हा दर में उन पासे दर लहण जी जाइ न हुई न उन पासे लेना ख़ाली हूं हा हा लहण जी जाइ प्लेटफार्म त हूंदी आहे सही परे पासे हा आउट साइड न हो इहो त पोइ ओभारियों पासो थी वियो न उतरियो साईं उतरियो उते उते उतरा उत्तर त प्लेटफॉर्म थी वियो परे परियों प्लेटफॉर्म परे परियों ओभर परियों अच्छा सही सही 3 नंबर ते मुंहिंजी गाॾी सही, सही। 3 नंबर ते गाॾी हा 3 नंबर अच्छा और सिधी जा मीलन चवंदा हुनखे हा ॻाइण जे हवाले सां कीअं तव्हां साईं ॻाइण जे हवाले सां सुभाणे लॻे वेनि था त पोइ थोरो हेॾे हा हा ॻाइण जे हवाले सां हा जे ॻाईंदो चवण शुरू राग कंदो अधु कलाक सम्झो साज़ ठहंदा अधु कलाक खां पोइ त पूरी रागड़ी हलंदी वरी रागड़ी उहा रागड़ी हलण खां पोइ रिकॉर्ड थींदो त पोइ माण्हुनि खे जंहिंखे राग जी ख़बर हुई जंहिंखे राग जो सुरूर उन्हनि खे त सीर चढ़ंदो हो लिङनि में लूंहं भरंदी हुई सही ईअं जाग जी ॻाल्हि त ॻाल्हि अंदरि घिरजी थी वञे भाईअ जी भॻत या ॻाइण कोई अहिड़ो न हो अच्छा वरी हिकिड़ो असरदार आवाज़ु हो कुदरत जो रंग लॻियलु हो इश्क हो इश्क में ॻाईंदो हो जंहिंमें इश्क में हा कंदो हो त उन खे ख़बर हुई ॿी पुकार जी ख़बर बि उन खे त काॾे हथ ढिघा कंदो हो आम माण्हुनि खे त ख़बर न आहे सालखुनि जे हथनि खे सम्झो हा कहिड़ा कहिड़ा अक्सर करे कलाम ॻाईंदो हो साईं असां त कलाम इहे शुरू जॾहिं ॿुधासीं कॾहिं कॾहिं जॾहिं मौज में ईंदो पछाड़े में पोइ इहे उनखे फरमाइशूं थींदियूं पोइ उन फरमाइशुनि ते इहो कलाम चवंदो हो पोइ आख़िरकार कलाम पंहिंजे रागड़ीअ जो हूंदो हुओ बसंत कंदो हो रागड़ी बसंती बि चवंदी हुई बाक़ी कलाम इहे ई ॿुधासींसि कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ॾस को अहिड़ो ॾांहुं हाणे इन जा ते अजब में माण्हू पइजी वेंदा त चए कंहिंखे थो रिझाए कंहिंखे थो सही इहा त उन जे इश्क खे ख़बर आहे त पुकारे कंहिंखे थो माण्हुनि खे त ॿी चई न त कंहिंखे थो पुकारे कीअं रिझायां तोखे कीअं परचायां ॾस को अहिड़ो ॾांहुं ऐं ॿियो कहिड़ा कलाम ॻाईंदो हो ॿियो कलाम इहो ई चवंदो हो हा नाले अलख जे हा नाले अलख जे ॿेड़ो चार मुंहिंजो सही आहियां आधार तुंहिंजो सही आहियां निंढर निमाणी आधार तुंहिंजो आसरे तुंहिंजे आसरे थो कयां मां जेको सुवालु पूरो मूंखे ताक़त न आहे तूं कंदे
नाले अलख जे ॿेड़ो तार मुंहिंजो हीअ पॉइंट आहे हिकिड़ो छा शमस तबरे तके बि इहो ई पॉइंट विधो हुओ उहो बि फ़क़ीर हो मुल्तान जे शहर जो उन खे बि वेड़े सेड़े ॿारनि सां गॾु सुम्हारे विया हो ॿारनि सां रांदि खेॾंदो छा चमंद ॿारनि सां रांदि खेॾंदे खेॾंदे वरी जॾहिं रूह अची वेंदो वरी ॿारनि खे उथारींदो त उथो आवाज़ जे हुकुम सां हो उथी वेंदा पोइ उहो न उथियो जेको असली ॿोलो सही हो ख़ुदा जे तरफ़ां फ़क़ीर खे आवाज़ु थियो तूं पंहिंजे हुकुम सां उथा सॼो इम्तिहान आहे तुंहिंजो उथंदो पोइ जोश में अचे चवांसि कुंभ कुंभ इज़नी चवां उथ मुंहिंजे हुकुम सां लत आयांसि पोइ उथी वियो चमड़ी जी माण्हू अॼुकल्ह लड़ाई छिर त लड़ाई सॼी चमड़ी लाहे पंहिंजे हथ सां न पोइ हुते कीड़ा पिया छा समुंड वरी कीड़नि में खणी उन मास में विझंदो आशिको नी सही वरी ॿूटी पचाए त मुल्तान खे ॿाहिरि लॻल आहे अञा उहा जाइ असां ॾिसी आया अखियुनि सां मदन जे मरीअ जी बरसां गौस बाला रोज़े जी बरसां ॿुधो साईं हा सो हे आशिक बि ईअं हो त ॼाणजो कंहिं कोन हो मदन जी मंज़िल बि लतीफ़ खे ख़बर आई शाह अहमद तबरी जे उते रोज़ो आहे मुल्तान में उन्हनि फ़क़ीर जी ख़बर उन वक़्त वारनि खे ॿियो हाणे इहे घणा आशिक हुया जे आशिकी पंदा हा त उन आशिक में ॾसींदा कंहिंखे न हा ज़ोर पैस ॾसींदा कंहिंखे न हा पाण सिर वञे त वञे उहा ॻाल्हि न ॾिसनि रब जे राज़ वारी सही छा मंज़ूर कैफ़ियत कीअं हूंदी हुअसि जॾहिं ॻाईंदो हो त कीअं माना कैफ़ियत जुड़ी वेंदी हुअसि उहा त जोड़ रब जी हसे मतिलबु इहो आहे त हुस्न बि कीअं महसूसु कंदा हुयो त छा हुस्न बि ख़ुदा ॾिनोसि जवानी बि हसि लत बि खणंदो हो त ज़मीन धुॾंदी ईअं झम 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 करे हलंदो हो शेर बि पाईंदो हो गॻो हूंदो हुउसि पग जेका हुनजी अक्सर करे कारी हूंदी असां त हिकु दफ़ो गाड़ी ॾिठीसीं हुन त कारी कारी पग हूंदी गोल बदल अच्छा अच्छा ॿियो जेको आहे सो को ख़ासि वाक़ियो जीअं ॻाइण जे हवाले सां तव्हां चयो त जुड़ थी वेंदो या बाबा जोड़ ॻाल्हि त इहो असां हिकु दफ़ो असां ॾिठो आहे शाम जे टाइम ते रागड़ी कई अथई किथे जोड़ो न हो हिते ई बाज़ार में रुकन में हा हा जोड़ो कोन हुयो अच्छा जंहिं रागड़ी थी त झटक जोड़ो आयो हवा घुली बरसाति में इहो बसऊं थो कयईं अच्छा अञा तानी बि कंदो हो उहा कंहिं ॾंड ॾिठी असां न ॾिठी उहा तानी तान हुसैन जी तार जी ठाहींदा तानी तॾहिं जाॾे बि उन कंदो हो त पोइ कंहिं न कंहिं जाॾे ॿाहिरि खुली सही एतिरो अश्क हुयुसि मालिक राज़ी हुयुसि हुनजे पैंडनि खे लिकाईंदो हो मालिक खे ई पुकारंदी ॿियो कंहिंखे न पुकारंदो हो अच्छा हा सखावत जे हवाले सां बि ॿुधा मशहूरु साईं सखावत हुनजी अहिड़ी हुई जो आम मुस्लमान बि न कनि हे चरिया जो मुस्लमान छा टोलनि जा टोला जो मुस्लमान लॻंदा हर घर घुर जो मुस्लमान खे पोइ अर्ज़ु जो कंदा पछाड़ीअ में त भई उहा खणी जीअं ॻंढि हूंदी ॻंढी ॾेई छॾो जेको बि ज़रूरत आहे बसि वञी पूरी कर बाबा पाण वरी वरी हलाओ फ़क़ीर रहूं असां पोइ हुन कॾहिं न सॾायो त मां भगत आहियां कॾहिं न समाए त मां अहिड़ी हैसियत आहे पोइ फ़क़ीरी सां मसलो अच्छा हा हुन में फ़क़ीरी जीअं फ़क़ीर चइबा आहिनि हाणे इहो हिकु तरफ़ इहो शख़्स मोहबतुनि ऐं अमुन ऐं प्यार जी जेको आहे सो प्रचार कंदो आख़िर हिन खे कहिड़ियुनि ताक़तुनि खे या आख़िर छो हिननि खे असांजी उमिरि उन वक़्तु नंढी मतिलबु इहो आहे त हिन खे मारण जा सबब मारण जा सबब त उन वक़्तु दुश्मनियूं सम्झूं त हिन मरायो हिन मरायो मतिलबु अंग्रेज़नि जेको आहे अंग्रेज़नि बग़लनि ॻाल्हि कोन वणी पंहिंजनि माण्हुनि खे न वणी मीरनि खे घरों लॻंदी आहे हा जातों जो हुयो पोइ हिन पासे घोटीअ रेतीअ जे पासे जो हुयो
पोइ एॾहं जा हुआ आलिम बि एॾहं जा उहे पोयां बि हुननि जे लाइ कहिड़ो वम बीठो त अलाए मुस्लमान खणी वेंदा अलाए मुस्लमान सां गॾिजी पवंदो अलाए मुस्लमान में को शादियूं कंदो पंहिंजे भरम बचाइण काण हेॾो वारे कंहिं तहसब न रखियो सिंध वारनि सिंधियुनि जो जाते ताते जीअ में जायसि सिंध जी सखावत सां हिंदू मुस्लमान जो अञा बि पोयों चंद्रो ॻायो आहे हुते त सिंध जो अॻूणो हाल हूंदो हो राहत ई ॼण राज़ी रबो हो इहो ॻाईंदो हो हा चंद्र हिंदुस्तान में कलाम हिंदुस्तान चंदुर ॻाईंदो हितां वियो हा हा तॾहिं उते भगत चंद्र भगत इहो कलाम करियो त सिंध जी अॻूणी राहत पंहिंजो हाल अजब हो राहत ई ॼण राज़ी रब हो हिकु ॿिए खे हिंदू मुस्लमान भाई भाई हो त हिते असां में बि इहो कोन हो कुझु असां बि घर में हिंदुनि जे खाईंदा हुआसीं हिंदू बि असांजे घर खाईंदा हुआ मां पाण हिंदुनि जे घर मानियूं खाधियूं आहिनि पाण उन्हनि जे चिवड़ खाधा आहिनि पाण उन्हनि जा भाॼी असां घुमाया आहिनि एतिरो एतबार हुयो अच्छा हा उन वक़्तु वाञनि जा ॿार असां पाण शहर में ॿेर मिड़ाए घर पुॼाया आहिनि पंहिंजे सिर भला हीअं तकीर बि कंदो हो ॻाइण खां सवाइ मिसाल माण्हुनि खे तबलीग या पोइ ॿियो त कोन ॾींदो हुजे पैगाम हीअं आया मथां वारा पैगाम हा इहो अञा पोइ न ॾींदो हो दीन जी दवा कोन कंदा हुआ न को हेॾे छिकींदो हो न को होॾे छिकींदो हे पंहिंजो फ़क़ीरी हाल आहे उहो कंहिं सां तालुक न रखंदो आहे फ़क़ीर फ़क़ीर छा खे चइबो आहे फ़क़ीर त हर ॻाल्हि खां परे हूंदो आहे फ़क़ीर खे का तमना न हूंदी आहे हे सभु ञापा आहिनि कोई हवालो आहे जीअं हुकुम मुजिब ख़ुदि कादर जो हुकुम मथां जीअं लिखियल आहिनि उहे हुकुम पैगाम पहचाना आहिनि त उहे असांखे पढ़ियलनि खे या आलमनि खे उहे पुॼाणा आहिनि तव्हां घणियूं कचहरियूं कयूं हुन सां कचहरी वेही असां कयूंसीं उते जेके राग जी टेम ते वरी हलियो वेंदो हिकिड़ी हेॾे पीर बदर ते वरी कुझु पाणी पींदा हुआ हिते पंहिंजो पीर फ़क़ीर जी सुञात हुयसि इहो माड़ियारे पीर ते ईंदा हुआ त पहिरियों इहो पीर बदिरो जेको हुयो न त इहो पीर बदिर ते मेखानो हो गाज़ी जो गुलाम शाह जो अच्छा हा उते झटकनि थधो थींदो हो हा खुही बि जी लॻी पिया घर में पीर ते ऐं हिते वाखाना पोइ बाज़ारि में दाख़िल ईंदो कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं मिलणु ईंदियूं हुअसि साईं मिलण जे शक्ति लाइ हिन जेके अच वञ हो त अमरोटी जी बि हुई अच्छा स्टेशन ते ईंदा वेंदा पर हाणे अमरोटी जे राग सां तालुक न हो बाक़ी हे ख़बर हूंदो हो त अॻिते बीहंदो हो अच्छा हा जा कम खे छॾे बीहंदो ताज मोहम्मद हा ताज मोहम्मद जी राग जी न हूंदी बाक़ी ताज मोहम्मद ईअं ई हूंदो हो जीअं सम्झ त ॻाल्हि न कर आलिम माना मौलवी बुज़ुर्ग बुज़ुर्ग जंहिंजो हिन वक़्तु क़ुर शरीफ़ असांजो माना सां उन जो आहे हले थो अच्छा कानून अंग्रेज़नि मस्जिद जे बारे में ताजमहल रहे पई वेठो त मस्जिद न ठाहे सघी ताजमहल एॾी शइ हो उहो पंहिंजो उहो बि पाण अखियुनि सां ॾिठोसीं ॾिठो हा उन ॾींहुं नेमाज़ प्लेटफार्म ते पढ़ी आहे अच्छा प्लेटफार्म रोकजे ते पर पढ़ी उन पासे जंहिं पासे ॾो भगत जी शहादत थी आहे पढ़ी उते हा इन पासे ॾो इन ई पासे हा 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 माना दिल्ली लॻा हुयो दिल्ली लॻा त हुयो पर इहा ख़ाली जॻह ई छपरे खां ॿाहिरि वाख ई जशन जो पाण प्लेटफार्म ॾिठो अथव त हुन मथे घुरो त कहिड़ो ॾिठो आहे वण जा कुझु विया आहिनि पर वण केॾा आहिनि भला जॾहिं शहीद पाण शहीद थी वियो हा त उते ई माना दम ॾिनई या अॻिते दम ॾिनई गोली न न हो त हंज में ई पोइ खयूं सभु उते ई बसि उते ई दम ॾिनई हा चवंदासीं बागड़जी अची चवंदा आहिनि त वरी अॻिते वरी गोसड़िजी या हिते हिते हंज ते खयोसि हिते खयोसि पर पोइ खणी वियसि दम हुयुसि न हुयुसि इहो त पोइ आसिरो आहे नी हिते ॾेखारियो हिते ॾेखारियो उहो त पूरो थी वियो गोली गोली मैदान में छा गोली हिते वियो आहे किथे लॻी मथे में मथे में गोली लॻी घोट खे त कमर घुमायो
अच्छा इहो इहो ॿुधायो बि त कलाम साईं। चवंदो हो न साईं, उहे चवंदा हुआ असांखे कलाम इहो नथो अचे। इहो ॿिया चवंदा हुआ हा पोइ उनजी शहादत खां पोइ। पोइ उन ठाहियो न हा अशकन, हा जीअं अॼोकाल वञे खां पोइ कलाम ठाहिनि था, हा पोइ इहो वरी कबर ते ठाहियो त वञा पैसा घणा ॾींदा हुनखे हा शाइर खे, सही। हुन वरी कलाम ठाहियो हुयो छा चवनि? त गोली लॻी घोट खे ऐं कमर कुमाणियो, हा हुन बसि इहे ॿ लफ़्ज़ टे ईंदा आहिनि। अच्छा हा गोली लॻी कुमाणियो वीचारो वीचारो किरियो नी, अच्छा। गोली छा किरां। उन खां पोइ स्टेशन ते छा माहौल पैदा थियो? स्टेशन त अंग्रेज़नि जो ज़मानो, छा माहौल पैदा थींदो, किरियो हुकूमत जे हवाले सां वाणियुनि जे हवाले सां बादशाही वियो, ॾिन खे छा ॿिया वरी उहे टपड़ खणी हलिको घर, मज़दूरनि मज़दूरी कई, मज़दूरनि सां उन्हनि सां छा, धंधे वारनि सां उन्हनि जो छा, रागी जेके ॿुधण आया उन्हनि जो छा, उहे बि विया हो कंदा वञी ॻोठनि में पहुचायो ॻाल्हि त भाई हीअं वियो कमर भगत। एहतजाज बेहतजाज थिया, न, न, जुलूस एहतिजाज वग़ैरह? असांजे हू न थी, इहा यादाश्त आहे, एहतिजाज न कयो कंहिं बि। हा हुकूमत सां वाइदो कोन कयो, एहतिजाज अंग्रेज़ आहे न हो तॾा अचे विधाऊं, तॾा विधाऊं सॼे मुल्कनि में, शहरनि में। शहर में तॾा ॿधाया, असांजो चऊं त तॾा विधऊं त तॾहिं ते असां वेठा कोन वियासीं, वेठा हुआ सोग मल्हायूं, असां उहा कान कईसीं, मान में मोहबत हुई खणी सोग मल्हायो हूंदो, मोहबत जे करे पंहिंजे घर में मोहबत हुन में घणी, सिक हुनजी घणी। स्टेशन ते ग़म केतिरो, ॻोठ रुक में या तव्हां शहर में? 2-3 ॾियारा इहा सांद हली, ख़ौफ़ खो ख़ौफ़ मोहबत। ऐं खून न थींदा न अॻे, हा हे अचानक जो खून थी वियो त पोइ ख़ौफ़ दिमाग़ में किथो न हो, अहिड़े हैसियत के गोली लॻी पोइ माण्हू ईअं न लॻंदा, ख़ौफ़ जाॻी वियो। सही। हा स्टेशन ते वारनि खे, ॿाहिरनि खे, लॻ वारनि खे। कहिड़ियूं कहिड़ियूं जेको आहे सो तव्हां शख़्सियतूं ॾिठियूं? शख़्सियतूं साईं पागारो पाण अखियुनि सां ॾिठोसीं, वॾो वॾो हाथीअ ते चढ़ियल, उहो हाथी पाण ॾिठोसीं जेको फट फट थी पियो हिते ईंदो हो, माई हिकिड़ी हुनजो इलाजु कंदी। हा सम्झ में, किथे ईंदो? रुकई शहर में, अच्छा। जामण माई हुनजो इलाजु कंदी। अच्छा। हा फट जो उतां पाण ईंदो हो, उतां फटी कराए वेंदो हो। पाण वॾो पगार जेको न हाथी ईंदो हो पाण, हाथी सिर्फ़ु ईंदो? उहो अखियुनि सां ॾिठोसीं, उन खे ॾिसण लाइ दुनिया तरसंदी, उहो कंहिंखे ज़्यारत बि कराईंदो हो पर दुनिया तरसंदी, सही। ज़्यारत घटि कराईंदो हो। अच्छा। हा ॿियो कहिड़ो शख़्सियतूं तव्हां उन ॾिठियूं? वक़्त में हिते शख़्सियतूं हुयूं असांजी नज़र में, इहे आशिक़ इहे हुया। अमरोडी शरीफ़ जो नालो हुयो मुस्लमान में, वाणिया वरी पंहिंजी जात हुया के हेॾा सेठियूं हुआ के हेॾा हक़िया, लखीअ जा पंहिंजा सर्किट जा न उठाया हिकिड़ो लखीअ नाले सां वाणियो हूंदो हो, उहो बि पंहिंजी शख़्सियत रखंदो हो। हिते रुकनि बाज़ार में इहे चांवरनि जूं मशीनियूं हूंदियूं, उन जूं चांवर छॾींदा, वॾी मशीन पीर जी भरिसां, अञा बि जा खंभा ठाहिया पिया अथव पुराणा। ॿुढल फ़क़ीर जे लाइ ॾिठो आहे? ॿुढल फ़क़ीर पाण ॾिठोसीं, गॾु न ॾिठोसीं, छो त हीअ ॻाल्हि आहे बनावटी न आहे, हीअ ॻाल्हि वरी ठाहिणी न आहे, हीअ ॻाल्हि जेका ॾिठिजी आहे, बाक़ी हाणे ॾिसण जे लाइ त पोइ कीअं बि माण्हू लिखी उहो कीअं बि बयानु करे त उहो हिकिड़ो किसो हलियो थो वञे, सही। किताबु पढ़ी थो वञे, सही ग़लति त किताब ॾसींदो नी। सही। बाक़ी जेका अखियुनि सां ॾिठे, ॿुढल सां बि कचाई थी, ॿुढल जी सेक्शन बि ईअं ई, हुन में वॾी हूंदी हुअसि त वेठो हूंदो हो, चटनि सां टोपी हूंदी हुअसि, कोट बि चटनि सां पियो हूंदो हुअसि, माशा एतिरी सुवारी हूंदी हुअसि, परे खां माण्हू बि चवंदो उहो अलाह वारो पूरो पूरो हो, जेको सवाली ईंदो त भाई हिन कम सां आयो आहे, अंदर जी वाणियूं अलाह ॼाणींदो आहे, बाक़ी ॿुढल खे ख़बर पवंदी अंदर जे ॻाल्हियुनि जी। हा अंदर जी ॻाल्हियूं उन मालिक खे पवंदी आहे, जो अलाह वारनि खे पवंदी आहे। राधा रानी कहिड़ियुनि कहिड़ियुनि जायुनि ते भगत कंवरराम पंहिंजो माना ॻाए वियो? कंवर साईं पंहिंजे सक्सेस में, मुंहिंजी उमिरि में पाण जंहिं में शामिलु थियाऊं त
त 2 दफ़ा या वानगी खाई जाते नौकिरी करे आया हो तव्हां हिन वानगी खाईअ में कयो अथई 2 दफ़ा होथी ॻोठ में नी 2 दफ़ा होठीअ में 2 दफ़ा हूअ वानगी खाई अच्छा हा ऐं मां 3 दफ़ा हिते बाज़ारि में ॾिठो आहे रुक में हा 5 दफ़ा मुंहिंजो मां राॻु ॿुधो आहे कमर जो पोइ वरी जवानीअ में ई बुरा सही तव्हां में को सुवाल पोइ गोर अच्छा तव्हां केतिरी उमिरि जा हुयो जंहिं वक़्तु माना तव्हां मां शहीद सम्झां भगत त कंवरराम 12 साल जा उमिरि जा आहियूं असां त 12 जेकॾहिं आहियो तव्हां त पोइ हाणे 80 वर्सी आहे त पोइ माना त तव्हां त 92 जा थियो न असां त लिखो न कयो आहे ईअं न मां बि हींअर चवां त मूंखे यादि हुई 30 जी तव्हांखे इहा ख़बर आहे शहीद अलाबेक जे कातिल त काई लिखत हूंदी त कहिड़े सन में थियो मंज़लगाह जी जंग ही कहिड़े सन में थी इहा मूंखे चङी तरह यादि आहे जेके धारा लॻा हिंदुनि खे पोइ इन मस्जिद खां पोइ मूंखे चङी तरह यादि आहिनि मंज़लगाह हा पंधि ईंदा वेंदा हुआ मंज़लगाह जो इहो तव्हां वाक़ियो ॿुधो ॾिठो चङी तरह ॿुधो ॾिठो न ख़ल्क ईंदे ॾिठी बसि भरे नारा हणी ईंदा हुआ मुस्लमाननि जी जंग आहे मस्जिद ते उतां फटिजी ईंदा हुआ घर जे मोटी पोइ वरी लाहे था ॻोठनि में मुस्लमान ऐं जॾहिं सिंध में माना मज़हबी तसुब रहियो कोन हा त पोइ इहो छो अचानक जेको आहे सो इहो पैदा थी साईं त वियो हो हुननि जो हिंदुनि जो जेको पंहिंजो रवैयो हो को कंहिंजो बि त हितां मस्जिद आहे हितां सुरंग हणी हेठां साध मिले ठाहे वञूं दॻो दरिया जे प्रोग्राम दरिया जे हेठो ई अच्छा हा उहा मस्जिद ठही मुस्लमान न करण न फ़ाइदो इन नफ़रत सां सिंधी हिंदू ऐं सिंधी मुस्लमान पाण में न वरिया पोइ बसि इहो इन सां फ़ाइदो कंहिंखे बि पहुचे फ़ाइदो कंहिंखे बि न पहुचो मस्जिद बची वई उहो हलंदा रहिया पोइ बि त को नफ़रत कोन आई सिंधी जेको मज़हबी नफ़रत पैदा कई वई सिंध में जेको आहे इहो फ़ाइदो हुकुमराननि खे अंग्रेज़नि तंहिं वक़्तु हुकूमत हुई अंग्रेज़ छो पिया चाहिनि वाननि कयो सिंध खे वाननि में नफ़रत कोन हुई चङनि भलनि वॾेरनि खे चङनि भलनि ज़मीनदारनि खे फ़क़ीरनि खे हिंदू सराह सां कोई मज़हबी जहिड़ो न हो न हुई नफ़रत हुई उहा जेका मां चयो त मां त हुन गानो ॻायो आहे त भाई भाई हुआसीं खसे खाईंदा हुआसीं भला ॿुधो होसीं त गोसड़ जी स्टेशन में ॾाढो क़तलेआम थियो हिंदुनि जो गोसड़ जी ॻोठ में अढाई सौ माण्हू हिंदुनि खे मारियो गोसड़ जी स्टेशन न ही तंहिं महिल गोसड़ स्टेशन पोइ ठही आहे उन न वक़्तु बागड़ी जी गोसड़ जो शहर आहे हा गोसड़ जी शहर में उते माना हिंदू बि हुया मुस्लमान बि हुया मुस्लमान गोसड़ जे शहर में गोसड़ जे शहर में वॾा ज़मीनदार हुआ वॾा चवंदा आहिनि अमीर बेग खान जो नालो छा हुयो इहो तमाचाणियुनि में नी तमाचाणी हा गोसड़ जो शहर त नंढड़ो आहे जिते हाणे दीन शहर रहा तमाचाणी में हिते ॿुधो होसीं त ॾाढो हिंदुनि जो क़तल थियो पिपल जो वण उधारी जेको बि ठहियलु आहे हुते दोस्त सां ॿुधायो मुमताज़ उन ॿुधायो त हिते जेके आहिनि माना हिंदू चौधारी वेंदा आहिनि पूॼा बि कंदा हुआ ऐं इन जी घणो जेको आहे इन वण हेठो अची हिंदुनि जूं कचहरियूं त जाते ताते हूंदियूं झंगल में हूंदियूं एटनि ते हूंदियूं खूहनि ते हूंदियूं ज़मीना पिट कंदा वॾा मुस्लमान गॾु पुले पुले कमाईंदा हिंदू मुस्लमान गॾु भाईवारी हूंदी आहिनि पोख में ॾांड हिंदू हकड़ींदा मुस्लमान कोॾ हणंदा पीर बदर भला कहिड़े हवाले मुसाफ़िर हो शहीद थी वियो हिते रखियो अथऊं शहीद थी वियो हा पोइ कॾहिं बि कंहिं वक़्तु इहो थियलो अॻे जो थियलो हिते बि इन में बि रंग हुयो इहो बि लेन आख़िरी न पियो निकिरे अथऊं गवर्नमेंट जी
पर वो सुल्तान शाह दरगाह है हा रेले जी लाइन रेल जी उन हा कई क़दम थी विया चक जे हवाले सां बि आयो हो, साईं भगत कंवरराम शहीद चक में? चक में त ईंदो ई रहंदो हो, चक में ॿुधंदा हुआसीं, पर हाणे परे त असां कोन वञी सघंदा आहियूं राग ॿुधण लाइ। जॻह जॻह ॻाईंदो, मटे जे ॻाईंदो, चक ॻाईंदो। रुस्तम बि चवनि था हा, हा, हिते ॻाईंदो। घणा हिंदू जेके आहे रुस्तम में हुया। न न हुया ई केरु, इहे हुया ई सोनो जागण इहे भई हिंदू हुआ नी केरु हा। सही नओं ॻोठ शाहकुली जेको आहे नी या सेक जी महदू आया कोन्हे अच्छा असां वटि हिते पीर शाह सैयद हुयो, साईं पीर इहो रागी हो, इहो असली रागी हो। कंवरराम में गॾु ॻाईंदा तो में अलाह मामी अलाह तूं अलाह मां अलाह, साईं अली शाह जो पीर पीर शाह जो इहो कलाम हूंदो हो। वाह। तूं अलाह मां अलाह तो में अलाह मामी अलाह। इहो काथों जो सही आहे? साईं अली शाह साईं अली शाह जो हा अली शाह, सक जी वारो? हा इन जो पीउ, अच्छा रात में सुई जो ॻाईंदा तानो इन जो पीउ अच्छा सूफ़ी हो, हुन में सूफ़ी लटनि में सूफ़ी पटको शेर यकदारो हथ में, घर घर सेन मारींदो, बाणू तो ज़ालिम हा। साईं पाक पीरल शाह हा बा पाक पीरल शाह दरगाह सेक जी अली शाह साईं जे वाल साहब ॿी का ॻाल्हि नई जेकर ॾिठी यादि हुजेव का पई, भगत कंवरराम जे यादि का में? पई त वरी हाज़िर कंदासीं। हा हा महिरबानी नई जा का कचहरी अथव हा महिरबानी नानो ठीकु आहे। गुज़री आहे। पीरबल साईं ते टारी हूंदी वॾी हुते गाजकलाम शाह साईं पंहिंजो कंवरराम जे ॿिया ईंदा वेंदा टारियूं त बाबा हाणे बि हुयूं ख़तमु करे छॾियूं, माण्हुनि खे टारियुनि जी बुख इहो लॻी। इहो भला साईं हेठों ट्रेन जे हेठों दॻु हुयो जो बागा ॾींदा। मथां ॾाकण खां जेका आहे ॾिठी अथव, हा ईअं ॾाकण सां ॾाकण मिलियल ई उते साम्हूं ई मथे लहंदी, इहा लही सिधी। हेठों जेको अंदरो जो चारो जो रेलवे पधो हेठों जो ईंदा वेंदा बाज़ार ॾे उते हुयो ई हुकूमत जो रेलवे जो कानून आहे, होॾो ॾाकण चढ़ूं ॾखिणे पासे रहूं टैंकीअ वठूं सिधी ॾाकण उहे बाज़ार ते। अच्छा तव्हां चयो त ठीको हुयो हिकिड़ो पंजाब जो, पंजाबीअ जो ठीको हुयो? ठेकेदार हुजे जा असां नौकर थी रहिया हुआसीं, खिलजी हुयो, खिलजी हो? खिलजी ज़ात जो माना कसाई हो, पठाण हो? पंजाबी पंजाबी हो? हा। काथों जो? सियालकोट संभड़ियल, संभड़ियाल? संभड़ियालनि जो ॻोठु आहे, अच्छा सियालकोट हुनजो ज़िलो आहे। माना तंहिं वक़्तु बि इतो इन जो ठीको हुयो रुकनि में? रुकनि में ठीकु हो, ॿकरियुनि जा धण हा, ॿकरियुनि जा मुस्लमान धण त ईंदा, उहे रोज़ु ॿकरी पुसिजूं, इहे गोश्त ॿाकरा हलंदा हिन चइनी शहरनि में। सख जी वणनि सां पुर ई, नओं ॻोठु वणनि सां पुर हो, सही रुक जो शहर वणनि सां पुर हुयो, शहर बाज़ार ई बाज़ार इहा सॼी वणनि जी। ईअं बाज़ार में त वणनि कंदा मुस्लमान ॿियो हुयो कोन, इहे पंजाबी हुया परदेसी कसाई ॿिया हुया ई कोन, सही सिंधी को कंहिंजो बि घर न हो। पंजाबियुनि जे पंहिंजे धंधे जे करे कोस जे करे पंहिंजा अॾा ठाहिया। अच्छा तव्हां कहिड़ो कमु कंदा हुया हुते? असां होटल ते आयासीं साईं। अच्छा हा नंढे हूंदे वरी खीर आणींदा हुआसीं, खीर ॾींदा हुआसीं, इन बाज़ारनि में बि वञनि खे माए वारनि खे माओ काढ़ींदा हुआ। हा जोधोमल नालो हूंदो हो, उन खे असांजो पीउ खीर ॾींदो हो। उन पंजाबी जो नालो छा होसि ठेकेदार जो? पंजाबीअ जो इमामदीन, हिकिड़े मोहम्मदीन भाउ हुउसि, उन टैक्स जे दुकान जो खयूं, उहो जो कासाई हो, उन जो इमामदीन नालो हो। उन खां पोइ छॾे वियो? नंबर ई हाणे हुते क़बरां ॾेखारिया हिते पीर बदर में अथनि उन्हनि पंजाबियुनि जूं, मां हुननि जूं हाणे बि क़बरां हिननि खां सफ़ा करायूं। हा बा जिन जो चाचो क़बर सफ़ा कर बारो रखे, छो मुंहिंजा मालिक सेठियूं अमाउनि जी हाणे बि सेवा कंदो आहे, सही इहो वरी आहे। समाने मख खाधो आहे। सही पर असली बाज़ार की पीर पत्र हूंदी है हा उस ते अचर वञ हेॾो हुयो घटि में घटि मां सम्झां थो त 14-15 हिकिड़े भरा 14-15 ॾींहं भरा दुकान। तंहिंखां पोइ वरी कासाई आहे, कासाइनि जो पोइ घर ॿाहिरि हो, सूबेदार जे बंगले जे पुठि में। वरी हीअं खां ओभर में इहो डॉक्टर जी अस्पताल हुई, इहा जेका पिलेटर जी आई, इहा अस्पताल हुई रेलवे जी, हिते डॉक्टर रहंदो अंग्रेज़।
परियों फार्म जी ब्यूटी अच्छा उन डॉक्टर भला चेक न कयो साईं हुन न त डॉक्टर बि कंहिंखे कयो उहो त असां न वरी उमिरि जी नंढी वरी ग़रीब माण्हू हुयासीं पंहिंजे खाक छोरीअ में हा असां खाक छोरीअ में वियासीं न जो असां उन्हनि खे बीही ॾिसूं त हीअ चेक थी हीअ चेक थी हे कमु थियो न न असां त वरी वियासीं हला नी उहा ई ट्रेन वई असां वियासीं हला घर असां बि घर हो कंदा हुयासीं भया गज़ब थी वियो मारण वारा घणा ॼणा हुआ साईं बाबा गान हिकिड़े गोली हिकिड़ी ॼणो हिकिड़ो केतिरा कढियसि केतिरा उहे ई साणसि पोइ ख़ुदा ई ख़बर साईं मारण वारो हिकिड़ो ई हो भई गोली त हिकिड़ो ई हणंदो हा घोटे मारना वठनि हा त पोइ ॿ टे ॼणा पर गोली त हिकिड़ो ई हणंदो नी जॾहिं लॻी गोली आहे त जाता में लिकी हयईं सही विया न गोली में कई विया ट्रेन ते असांजो रस्तो हेॾो साकी जी ॾोंडी ईंदो हिन स्टेशन ते स्टेशन ते सैक जेको परियों जातो केबिन ठहियल आहे न हा एॾो वरी बंदि जी रेल बंदि फिरी गाॾा हेॾे वञी फार्म में लहंदा हितां सब्जियूं खीर खाईंदा फौज ॾे वेंदा जिते फौजनि जा एॾा अंग्रेज़नि जा हूंदा हिते मेहूं गऊं सभु वॾा हूंदा हाणे त उते तलाउ थी वियो न न डेरी फार्म ज़मीन आहे अञा पे हा खणी डेरी फार्म आहे वो आहे सभु सिस्टम अञा नौकिरीअ में बि आहे हुया हाणे हाणे वरी मंज़ूर बि थी आहे स्टेशन बि ॿीहर ठहिण जी मंज़ूर हुई पर हाणे हिन जो वरी ॾींहं खुटाए विधऊं बेनज़ीर जा वरी जॾहिं को वक़्तु अचे तंहिं वक़्तु साईं ऑफिसर कहिड़ो स्टेशन मास्टर जंहिं वक़्तु माना इहो शहादत जो वाक़ियो थो थिए स्टेशन मां त हिंदू हो नालो अचेव थो नालो त हुनजा घर ईंदो हो पंहिंजो मल्हाइण ईंदो हो पर नालो हाणे सही थो हुजे नालो शौक़ीन हो मल्हाइण ईंदो हो टाइम वटि अच्छा हा स्टेशन मास्टर हिंदू हो नंढा बाबू हिंदू आहे पंजाबी आया पंजाब जा बि हिंदू हा लाहौर जा अच्छा हा सही रुक जी माना रुक शहर जेको आहे हिन में जेको आहे जॻहियूं जायूं जेके आहिनि उहे जी हाणे त आदम वॾो थी वियो आहे केतिरो माना हिन में आदमशुमारी केतिरी आहे जायूं मां चवां थो न 15 हिकु भरिया 15 ॿिए 12 एतिरा जायूं हुयूं हेॾो कारखाना सारनि जी मिशीनियूं धाराऊं हेॾो कासाइनि जा घर धारा न स्टेशन आहे रुक शहर जेको रुक ॻोठ आहे ॿियो रुक शहर त विच में आहे नी उहो त दरिया जे विच में आहे रुक जो शहर हा उहो त फुल हुयो न हुन में मुस्लमान हुआ सभु हुआ पघार जा मुरीद हुआ संगत जा मुरीद हुआ रुक जो असुरी शहर विचूं आहे जेको वाहन जे विच में आहे हीअ रुक जी स्टेशन आहे उन नाले सां ज़मीनदार उहो रुक उन माना ॻोठ जेको आहे रुक जो हा रुक जो शहर हो रुक ज़मींदार हा रुक ज़ात जो रुक हुयो जो ज़मीनदार उन ज़मीनदार जे नाले सां इहा स्टेशन हुई नालो अचेव थो ज़मीनदार जो ज़मीनदार जो जेको उनजो पोयो हो उनजो सोनो खानो अॻे जी वॾे जी जेका जी मां ख़बर न आहे अच्छा जेको असांजे हूंदे हुयो हा उहो सोनो खानो सोनो हा ॻोठ जो बुनियादो नहीं रखियो ॻोठ जो बुनियादो अञा अॻे हो अञा हे रुक लॻी आया अमेरिकन ते हिकिड़ी शादी करे हिकिड़ो ई घर हो अञा बि के शयूं यादि अचनि त वरी पोइ वरी पहिरीं ते शेयर कंदासीं था ॿुधो हा अञा पैगाम के ॿिया थींदा सही छो त हे जेको आहे तव्हांजो प्रोग्राम हिंदू मुस्लमान जे लाइ आहे वाह हा मोहबत पैदा करणु छड़ो एकता पैदा हिंदुनि जो न आहे न न सही त इन में को हा न न ज़रूरी पैगाम को असां दीनी बि ॾींदासीं हा ख़बर जेका वाखाण सभु कंहिंखे पवे हिंदू बि ॿुधनि न मुस्लमान बि ॿुधनि अञा मता आलमनि खे बि उहा ख़बर न हुजे पैगाम जी जेको पैगाम असां वटि आहे माना उहो पैगाम उन्हनि ॾिनो भगत कंवरराम क़ुर जे हवाले सां असांखे अलाह जी तरफ़ मिलियल आहे उहो पैगाम अच्छा अच्छा अलाह जी तरफ़ मिलियल आहे उहो जेको असांखे पैगाम अलाह मोकिलो असांजे महबूब ॾे त असां जॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं असां जॾहिं पंहिंजो दीनी किताब पढ़ंदा आहियूं त असां अलाह सां ॻाल्हाईंदा आहियूं अलाह जी ज़बान आहे क़ुर माना जेको आहे सो अलाह जी ख़ुशनुदी जेका आहे उहा इंसान जी भलाई में शामिलु आहे
अल्लाह साईं जे इंसान न खलकी हा त हीअ काइनात ई न ठहे हा सही अवली पंहिंजो महबूब खलको अथई महबूब जे ख़ुशीअ लाइ इहा काइनात ठही अथई जे उहा शख़्स पैदा न करे हा त काइनात न ठहिया पंहिंजो पाण इज़हार न करे हा त मां ख़ुदा आहियां सही सही न त ख़ुदा खे ज़ाहिर न हो तॾहिं कयो अथसि न पंहिंजो साईं पोइ हाणे इजाज़त ॾियो साईं मां अखियूं थधियूं क़ुर्ब तव्हांजा अखियूं थधियूं साईं मां साईं जी नौकिरी जेको पाण